अच्छा रेसमंटार खान खेर में आयो हुई। करम खान है तो खे अदा वॾा जो न्यापो ॼण आयो आहियां। न्यापो केड़ो न्यापो? अदा वॾे जो चवण आहे त तुंहिंजो रोज़ जो हरकतूं वधंदियूं थियूं वञनि, उन्हनि ते कंट्रोल कर। मां तुंहिंजे भाउ जो गुलाम न आहियां, मां करम खान आहियां, कच्चे जो सुल्तान आहियां। मुंहिंजी मर्ज़ी आहे जी वणतो थी कंदुसि। असां पंहिंजी मर्ज़ी सां कमु कंदा आहियूं, असां पंहिंजे राज़ जा राणा आहियूं, असांजे मथां दवा न विझ। मंठार खान रेस महरम खान केरु थींदो आहे? असांखे झलण वारो, असांखे हितां जी पुलिस बि नथी रोके सघे। मुंहिंजो कमु हो तव्हांखे न्यापो ॾियणु, ऐं जेको नुक़सानु थींदो उन जा ज़िम्मेवार तव्हां पाण हूंदो। हाणे मां हलां थो। दे हवाल से जावल अज ॾाढो यार खुश पियो नज़र अची। काटन बाटन पातल थई, ख़ैर त आहे? हा यार, खुशी छो न थींदी, अॼु त मां पंहिंजे महबूब सां मिलण थो वञा। हा यार, हर मां कपिड़नि में नथो मापे। वॾेरा वॾा ख़तरनाक माण्हू अथई सिजावल, यार किथे पंहिंजो सिर न विञाए छॾी। अदा सिजावल चवंदा आहिनि दुश्मन खे कॾहिं कमज़ोर न सम्झिजे। हाणे यार पंहिंजे सिर जो सांगो असां लाहियूं अथऊं। अदा सिजावल असांजूं दुआऊं तोसां गॾु आहिनि, पोइ बि वरी ख़्यालु रखिजांइ। बस यार असांजी त दुआ अथई, अल्लाह साईं तोखे ख़ुशि रखे। बाक़ी असां दोस्तनि जी केॾी महिल बि ज़रूरत पवई असां बाबा हाज़ुर। हा यार, तव्हां जहिड़ा दोस्त गॾु आहिनि सिर ॾियण वारा, ते वॾेरा छा कंदा असांखे। करम खान जी बादशाही जो ख़ैर। अरे बादशाह त तव्हां आहियो, असां बड़ी झंगल जा शी आहियूं। वतू ता शौक़ शिकार कंदा रहिस। वॾेरा तुंहिंजो हुकुम खपे बाबा। करम खान ये छोरो या ॻोठ में पियो तो रुलंदो वते, बाक़ी तू छा थो करी? जे घणी तकड़ आहे त बाबा छोरे खे घुमाया छो आसमान। हाय रे हाय करम खान, तू तकड़ जी ॻाल्हि तो करी? मां त चवां तो इन छोरे खे घुमाए लाए। ओ ठीक आहे रेस, छोरो सुभाण को सिज कोन ॾिसंदो। तूं रेस चीखूं तपाए छॾ, छोरो फजुर खां अॻु में अगवा थी वेंदी। रेस इहे ई चीखूं अची छोरे जे अखियुनि में हणजां। ओ हिते रखीस न जवान जा पुट, अहिड़ी का मुर्सी ॾेखार त इन छोरे खे खंपे खणी वञ। हा रेस, मां आहियां करम खान, कच्चे जो सरदार। ओई हिते रखीस न तुंहिंजो वात गुलाब, पोइ ॾिस मुंहिंजा मज़ा। ॾे हाल वाल दोस्त करम खान, छा पियो चवे रईस? चवे तो छोरे खे खंबे सुबुह को सिज में खणी अचो। हाणे तैयार थियो दोस्तो, हाणे न छॾींदासीं। असां तैयार आहियूं, तूं बेफ़िक्र थी रह। असुल अहिड़ी कंदासींस जीअं बुरड़ो करे ॿारनि सां। असुल रेस असां मज़ा ख़ुशि थी वेंदो। दोस्त करम, इहो कमु राति जे अंधेरे में ई करणो पवंदो, जीअं हुनजे मलाइकनि खे बि ख़बर न पवे केरु हुया इहे जेके खंबे खणी विया। सजावल तू ठीक त आहीं न? सामरी तूं इन ॻाल्हि खे छॾ,
पर इहो मूंखे ॿुधा त तूं परेशान छो आहीं? सजावत ईअं सम्झ पंहिंजे प्यार ते मिज़ाइलनि जो हमिलो पियो थिए। छा मतिलब? मूं सम्झो कोन। सजावत अदा वारे मुंहिंजी शादी जी तारीख़ रखी छॾी आहे। न न सांवरी, ईअं नथो थी सघे, तूं मुंहिंजी आहीं। सजावत इहो थी चुको आहे। सांवरी, मां ईअं थियण कॾहिं बि कोन ॾींदुसि। तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां थींदी, मूंसां। मां बि इहो ई थी चाहियां, पर शायदि इहो मुमकिन न आहे। को तरसतो हूंदो सांवरी, मां तुंहिंजे लाइ सिर जी बाज़ी लॻाए छॾींदुसि। सजावत हाणे ख़ुदकुशी खां सवाइ पाण वटि को बि रस्तो कोन्हे। सांवरी, जे मरणो ई आहे त पोइ हराम मौत छो मरिजे? हा सांवरी, पंहिंजे हक़ लाइ विढ़ंदासीं। इन खां बहितर न आहे त पाण विढ़ी मरूं। उहो वरी कीअं? सांवरी, असां कोर्ट मैरिज कंदासीं ऐं पंहिंजो प्यार जो परिणो कंदासीं। जिन रिश्तनि खे असांजो क़दुरु न आहे उन्हनि जी इज़त असां छो कयूं? पंहिंजी ज़िंदगी असां बर्बाद न कंदासीं। उहो त ठीकु आहे, पर कुझु न। सांवरी, तूं घणो न सोच, तूं भले हाणे घर वञ ऐं पंहिंजी तयारी कर। पाण ॾींहं ॿिनि में ही ॻोठु छॾे हलिया हलंदासीं। अस्सलाम वालेकुम करम खान। वालेकुम सलाम। तुझो नालो करम खान न हुजे पर करमू हुजे। बस शिकर न कढी थई मुंहिंजा आंडा कढी दो। हुन छोरे खे मौत थी पवई जो हुनखे वठी पकड़े जी वडेरे जो अठ जो आजो अचन न त फिफड़ कढी थई। कमदार कोपराटियूं न छॾींदोसीं। मुंहिंजियूं कोपराटियूं उॾाईंदो, बाक़ी होॾे तव्हांखे नांग थो खाए। कमदार, छोरो सुभाणे के सिज में ई खपे खणी ईंदासीं हिते। कमदार, तूं कुझु अकुल त कर। अकुल कयां थो, पर हिननि जा कम ॾिस। 20 ॾींहं अञा ताईं का ख़बर पवेनि थी। हुते वॾेरो असांजी पियो थो बेइज़ती करे। करम खान, तव्हां कमु जल्दी कयो, एतिरी सुस्ती न कंदा कयो। कम तव्हांजो थी वेंदो राति। हल पोइ ठीकु आहे, हाणे असां हलूं था। हलो, कम तव्हांजो राति थी वेंदो। हलो तव्हां बि हलो। हलो हल। अबा अलाए ॾिनई वलण, ॿियो ख़बर छा? तव्हां ख़ैर सां आया आहियो? चाचा, असां तव्हां वटि ज़रूरी कम सां आया आहियूं। चाचा, असां तव्हांखे सिजावल जी दाह ॾियण आया आहियूं, उनखे सम्झाए। अबा सिजावल जी दाह? छा कयो सिजावल? ख़ैरदा आहे न? चाचा, अञा पुछी तो छा कयो अथसि? चाचा, सिजावल खे असां मरंदो नथा ॾिसी सघूं। महिरबानी करे हुनखे सम्झा, वॾेरनि जी छुरी ॾे न वञे। अबा घणो ई मूं हुनखे झलियो, मुड़े ई नथो। वॾेरनि जी छोकिरी सां रोज़ रोज़ मिलण थो वञे। वॾेरनि जी तव्हांखे ख़बर आहे न केॾा वॾा नांग आहिनि। चाचा, तव्हां सम्झायोसि, न त ग़रीब जो ॿार आहे मुफ़्त में मारिजी वेंदो। अबा वॾेरा नांग आहिनि, अव्हां जो यार आहे, अव्हां ई सम्झायोसि। चाचा, असांजो चवण बि कोन थो वठे न। चाचा, तव्हां वॾा आहियो, तव्हां हुनखे सम्झायो। अबा मां बि सम्झाईंदुसि, तव्हां बि सम्झायोसि। बेखबर था मिठा कान छा लवाला? हा अदा वॾा, सभु ख़ैरु लॻो पियो आहे। अदा वॾा, करम खान तव्हांजो हुकुम जो इनकार करे छॾियो आहे। हो चयो थो हितां जा असां बादशाह आहियूं, असांजी मर्ज़ी आहे। करम खान जी हा मजाल जो मुंहिंजो हुकुम मञण खां इनकार करे। अगरि का बि हुन असांजे इलाइक़े में हरकत कई त मूंखां वधीक बुरो इंसानु हुनखे कोन मिलंदो। अदा वॾा, जेको तव्हांजो हाणे हुकुम हुजे। मिठा खान, अॼु जो ॾींहुं यादि रखजांइ। करम खान जो अहिड़ो हशर कंदुमि त सॼी ज़िंदगी यादि कंदो। सांवरी ते बि थोरो कमु अथई। हा चओ,
छा थो चई? छा सांवरी तोखे बि मूंसां मोहबत आहे? मठार, मां तुंहिंजे जवाब ॾियण जी पाबंद न आहियां। पाबंद आहीं सांवरी, छो त तूं मुंहिंजी मंग आहीं। मंगेंदी आहियां त छा थी पियो, पर तुंहिंजी ज़ाल त न आहियां न। ज़ाल नहीं त छा थी पियो, हिकु न हिकु ॾींहुं थी वेंदी। अलाह ईअं कंदो ई कोन जो मां तुंहिंजी ज़ाल थियां। सांवरी तोखे झलियां थो, तूं मूंसां इहो रवैयो न रख, किथे सुभाणे तोखे पछताइणो न पवे। हा, तोखे मोकल आहे। भली कर नखरा, हिकु न हिकु ॾींहुं त तूं मुंहिंजी ज़ाल ज़रूरु थींदीअ। जे मूं तोखां घणे घणे हिसाब किताब वरिता त मुंहिंजो नालो मंठार न आहे। हुकुम कयो रेस मिठा खाना ख़ैर अचणु थियो आहे। साहिबु ऐं तो थाणे ते बि अची सघां पियो। कुझु ॻाल्हि अहिड़ी हुई जो मूंखे तव्हां वटि हिते अचिणो पइजी वियो। अदा वॾे ख़ासि तव्हां लाइ न्यापो ॾिनो आहे। हा हा रईस, मूंखे तव्हांजे कम में अची दिली ख़ुशी थींदी। करम ख़ान धाड़ेल खे जल्दी गिरफ़्तार कयो, हुन असांजे लाइ तर तपाए ॾिनो आहे। रईस असां कोशिशि कयूं पिया, पर असां जूं कुझु मजबूरियूं आहिनि। तव्हांखे वार ॾाढो वॾो वठी ॾींदो, पोइ त तव्हां कारवाई कंदो न। चङो, ऐं पोइ हलां थो, इन कम जी पारत हुजे। ठीकु आहे रईस, तव्हांजो कमु थी वेंदो।